असां पहिरियां पढ़ी आया हुयासीं इम्कान जे बारे में यानी प्रोबेबिलिटी जे बारे में। हाणे असां उनखे वधीक वाइखो करे पढ़ंदासीं ऐं असां उन में पढ़ंदासीं थ्योरिटिकल प्रोबेबिलिटी यानी नज़रियाती इम्कान या नज़रियाती इल्म इम्कान जे बारे में। अच्छा, हाणे जेका थ्योरिटिकल प्रोबेबिलिटी आहे इहा आम प्रोबेबिलिटी वांगुरु ई हूंदी आहे, बसि असां उनखे जेको उन जे अंदरि थ्योरी आहे, जेको उन जे अंदरि नज़रियो आहे, असां उनखे पढ़ंदा आहियूं। त तव्हांखे यादि हुजे त मिसाल जीअं असांखे हेड्स ऐं टेल्स वारो हिकिड़ो सिके वारो मिसाल हुयो, त केरु अगरि असां खां पुछे त अगरि असां सिको उछालियूं त हेड्स अचण जी घणी प्रोबेबिलिटी आहे, त असां वटि जेके या हेड्स अचण जो जेको इहो वाक़ियो आहे हेड्स वारो, उनजी घणी प्रोबेबिलिटी आहे। त असां वटि प्रोबेबिलिटी हुई 50%, छाकाणि त चांसिस जेके हुया हेड्स अचण जा उहो हिकु हुयो ऐं जेके टोटल चांसिस हुया उहे हुया ॿ, यानी के बि ॿ शयूं थी सघनि पियूं, या हेड्स अचे या टेल्स आहे। असांखे घुर्बल हुयो हेड्स, यानी असांखे हिकु भाङे ॿ जेको आहे सो प्रोबेबिलिटी हुई। ऐं उनखां पोइ तव्हांखे यादि आहे त जेको असां छके वारो मिसाल कयो हुयोसीं, त अगरि असां वटि हिकिड़ो छको आहे ऐं छके के 6 मुंहं हूंदा आहिनि ऐं हर मुंहं ॾे अलॻि अलॻि नंबर लिखियलु हूंदो आहे, जीअं 1 2 3 4 5 ऐं 6। त अगरि कोई असां खां पुछे त इन जी प्रोबेबिलिटी छा आहे, त अगरि असां छको गोल घुमायूं ऐं असां वटि जेको अंगु आहे उहो 3 या 3 खां वधीक अचे, त 3 ऐं 3 खां वधीक जेको अंग आहे उहे कहिड़ा कहिड़ा आहिनि? असां वटि 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 6 आहे, मतिलबु 4 अहिड़ा अंग असां वटि आहिनि जेके 3 या 3 खां वधीक आहिनि। त मतिलबु असांजी जेको प्रोबेबिलिटी थींदी उहो 4 भाङे 6 थींदी, ऐं 4 ऐं 6 खे अगरि असां ॿिन्हिनि खे ॿिनि सां वंड कयूं त 2 भाङे 3 जवाबु ईंदो। इहे जेके मिसाल आहिनि, त असां हिकिड़ो सिको उछालियूं ऐं उनखां अलावा इहो मिसाल त असां हिकु छको घुमायूं त छा हेड्स ईंदो या टेल्स ईंदो, या छके में कहिड़ो अंग ईंदो, इहे असांजी ज़िंदगी में आम तौर ते अचण वारा मिसाल आहिनि। ऐं असां अगरि हिनखे बार बार रिपीट कयूं, हिकिड़ी स्प्रेडशीट खणी या को माइक्रोसॉफ्ट एक्सेल जो सॉफ्टवेयर खणी ऐं बार बार उहो लिखूं, त असांखे थी सघे थो उहो प्रोबेबिलिटी ओतिरी ई मिले। पर कुझु इम्कान अहिड़ा हूंदा आहिनि जेके असां भले कंप्यूटरनि जो एडवांस टेक्नोलॉजी जो इस्तेमालु कयूं पोइ बि असांखे न मिलंदा आहिनि। मिसाल तसवुरु था कयूं त असां हिकिड़ी अमेरिकन फुटबॉल जी गेम खेॾी रहिया आहियूं ऐं उन गेम में असांखे इहो प्रिडिक्ट करिणो आहे, इहो असांखे ॻोल्हे लहिणो आहे त केरु खटींदो। त हाणे उन गेम में तव्हां ॾिसो त उन में मौसम बि अॻिते पोइ थी सघे थी, जेके खिलाड़ी आहिनि थी सघे थो को बीमार हुजे, कोई सही न खेॾे, त उन ॾींहुं कंहिंजी रांदि भली आहे, कंहिंजो नसीबु भलो आहे। ऐं उनखां अलावा ग्राउंड कहिड़े क़िस्म जो आहे, बॉल जेको आहे उहो आलो त नथो थी वञे या स्लिप त नथो थी वञे, त इहे जेके शयूं आहिनि घणियूं ई अहिड़ियूं शयूं आहिनि जेके नतीजनि ते घणो ई असरु थियूं विझनि ऐं नतीजा मुख़्तलिफ़ थी वेंदा आहिनि अहिड़ी नंढी नंढी शयुनि जे करे। ऐं अहिड़े क़िस्म जी शयुनि खे सम्झण जे लाइ ऐं अहिड़े क़िस्म जे इम्काननि खे कढण जे लाइ असां जेके माज़ी में थियल तजुर्बा हूंदा आहिनि, जेके एक्सपेरिमेंट्स हूंदा आहिनि, असां उन्हनि जो इस्तेमालु कंदा आहियूं। ऐं अहिड़े क़िस्म जी प्रोबेबिलिटी खे असां एक्सपेरिमेंटल प्रोबेबिलिटी चवंदा आहियूं। एक्सपेरिमेंटल प्रोबेबिलिटी यानी तजुर्बाती इम्कान। मिसाल जे तौर ते जीअं असां वटि डेटा आहे ऐं असांजी फुटबॉल टीम जी इहा डेटा आहे, जंहिंमें असां जेके पहिरियूं 2 गेमियूं खेॾियूं आहिनि उन्हनि में असां 0 खां वठी करे 9 ताईं स्कोर कयो आहे, ऐं जेका उनखां पोइ 1 2 3 4 4 गेमियूं खेॾियूं आहिनि उन्हनि में असां 10 खां 19 स्कोर कयो आहे, ऐं उनखां पोइ जेका टियूं 5 मैचूं आहिनि उन्हनि में असां 20 खां 29 ताईं स्कोर कयो आहे, ऐं उनखां पोइ जेके आख़िरी माना सेकेंड लास्ट 3 मैचूं आहिनि उन में असां 30 खां 39 ताईं स्कोर कयो आहे, ऐं आख़िरी 2 में 40 खां 49 ताईं स्कोर कयो आहे। ऐं असांजी जेका अॻिली मैच थींदी उन में, त हाणे ताईं असां वटि ॾिसो घणियूं मैचूं थी चुकियूं आहिनि। असां वटि पहिरियों असां 2 खेॾियूं ऐं उनखां पोइ असां 4 खेॾियूं ऐं उनखां पोइ असां 5 गेमियूं खेॾियूं ऐं उनखां पोइ 3 खेॾियूं ऐं उनखां पोइ आख़िर में असां 2 गेमियूं खेॾियूं। मतिलबु 2 जोड़ 4 जोड़ 5 ऐं जोड़ 3 ऐं जोड़ 2, त असां हाणे ताईं 16 गेमियूं खेॾी चुका आहियूं ऐं उन्हनि 16 गेमियुनि में असां मुख़्तलिफ़ स्कोर कयो आहे। हाणे असांखे इहो तजसुस आहे त असां जेका 17 गेम खेॾंदासीं, जेका अॻिली गेम असां खेॾंदासीं, छाकाणि 16 असां खेॾी चुका आहियूं, त उन में असांजी प्रोबेबिलिटी छा थींदी स्कोर करण जी, या असां स्कोर नथा चऊं हिनखे, असां हिनखे चऊं था त पॉइंट्स, मतिलबु त छो त छाकाणि त हे गेम आहे इन में पॉइंट्स लिखियलु आहिनि, त असां वटि प्रोबेबिलिटी छा थींदी त असां पॉइंट्स जेके कयूं उहे 30 या 30 खां मथे हुजनि। हाणे अहिड़े क़िस्म जो जेको इम्कान आहे उहो ॻोल्हणु तमामु ॾुखियो आहे, छाकाणि त अहिड़े क़िस्म जे इम्कान में खोड़ सारियूं शयूं मुलविस थी वेंदियूं आहिनि, जंहिंमें असां वटि वेदर आहे त मौसम सही रहंदो न रहंदो, जेका अॻिला खिलाड़ी आहिनि उहे अटैक भलो कंदा या डिफेंस भलो कंदा, या अहिड़े क़िस्म जूं शयूं जेके असांजे कंट्रोल में न आहिनि, जीअं कंहिं हिकिड़े प्लेयर जी नफ़्सियात या उनजी सोच, त उन ॾींहं ते वॾो फ़र्क़ु पवंदो आहे जंहिं ॾींहं ते रांदि हली रही आहे। पर असां हिकिड़ी कोशिशि कंदा आहियूं, हिकिड़ो धोखो लॻाईंदा आहियूं, हिकिड़ो अंदाज़ो लॻाईंदा आहियूं अहिड़े क़िस्म जी प्रोबेबिलिटी खे कढण जे लाइ, ऐं उन अंदाज़े जो जेको बुनियादु हूंदो आहे उहो तजुर्बनि जे पोयां हूंदो आहे। त मतिलबु माज़ीअ में जेको असां वटि तजुर्बो रहियो आहे, असां उनखे ॾिसंदा आहियूं त असां उन जे मुताबिक़ छा थियो हुयो
कीअं थियो हुयो ऐं उन खां पोइ केतिरो इम्कानु आहे त जेका शइ असां चाहियूं था उहा थिए। त मतिलबु असां हिनखे चवंदा आहियूं एस्टिमेट करणु या अंदाज़ो लॻाइणु, तजुर्बे जे बुनियाद ते। छाकाणि त इन में को लाज़िम ऐं मलज़ूम अमल न आहे त मतिलबु इहो लाज़िमी थींदो या इहो लाज़िमी न थींदो। इन करे असीं सिर्फ़ु अंदाज़ो लॻाईंदा आहियूं। हाणे हिन में अचो जेको मिसाल असां वटि आहे त असां जेके 16 गेमियूं खेॾियूं आहिनि, उन्हनि 16 गेमुनि मां जेके पहिरियूं 2 गेमियूं आहिनि उन्हनि में असां स्कोर घटि कयो हुयोसीं, पर जेके आख़िरी 5 गेमियूं आहिनि, जेके हिकिड़ी जंहिंमें असां 30 खां 39 ताईं स्कोर कयो आहे ऐं उनखां पोइ हिकिड़ी में असां 40 खां 49 ताईं कयो आहे। त मतिलबु इन्हनि 5 गेमुनि में असां 30 या 30 खां मथे स्कोर कयो आहे ऐं असां मुकमल जे तौर ते जेके गेमियूं खेॾियूं आहिनि उहे आहिनि 16। त मतिलबु असां वटि जेका प्रोबेबिलिटी थियणु खपे उहा थियणु खपे 5/16, छाकाणि त असां 5 अहिड़ियूं गेमियूं आहिनि जंहिंमें 30 या 30 खां वधीक स्कोर कयो आहे ऐं असां मुकमल तौर ते 16 गेमियूं खेॾियूं आहिनि। त 5/16 असां वटि हिकु प्रोबेबिलिटी निकिरी वेंदी जंहिंमें असां 30 खां वधीक स्कोर कंदासीं। पर इहा हक़ीक़तनि प्रोबेबिलिटी ईअं न थींदी आहे, इहो हिकिड़ो इंडिकेटर तव्हां चई सघो था, हिकिड़ी निशानी आहे त बाबा इहा गेम या इहा जेका टीम आहे उहा अहिड़ी खेॾी सघे थी। इहो लाज़िम मलज़ूम इवेंट न आहे ऐं थी सघंदो आहे त प्रोबेबिलिटी जेको असां वटि मिलियल अंग आहे उन कुझु तमामु मुख़्तलिफ़ बि अचे, तमामु हेठि मथे बि अचे, छाकाणि त इन में एतिरा घणा फैक्टर्स जेके आहिनि उहे इन्वॉल्व थी चुका आहिनि। इन में एतिरियूं घणियूं शयूं मौजूदु आहिनि जेके इन नतीजे खे हेॾे या होॾे या तब्दील करे सघनि थियूं। त असां इन खे माना प्रोबेबिलिटी खां वधीक असां इन खे हिकिड़ो एस्टिमेट चवंदासीं, हिकिड़ो अंदाज़ो चवंदासीं, इम्कान खां वधीक अंदाज़ो चवंदासीं। हाणे इहो अंदाज़ो असां कढियोसीं किथां? उहो असां कढियोसीं इन डेटा मां। इन खे चइबो आहे एक्सपेरिमेंटल अप्रोच, यानी एक्सपेरिमेंट जेके थियल आहिनि पास्ट में, जेके तजुर्बा थियल आहिनि उन मां असां हिकिड़ो अंदाज़ो लॻायूं ऐं उन अंदाज़े जे बुनियाद ते को न को नतीजो कढूं। इन खे असां चवंदा आहियूं एक्सपेरिमेंटल प्रोबेबिलिटी, यानी तजुर्बाती इम्कान।